सां ख़र्च कंदो आहे कंहिंखां नियाणी वठणी हूंदी आहे त मिनत कंदो आहे कंहिंखे को नौकरी वठणी हूंदी आहे त उते ख़र्च कंदो आहे बिना के लालच जे माण्हू ख़र्च कोन कंदा आहिनि इहो ख़र्च जेकी आहे इहो कहिड़ो ख़र्च आहे देगूं लहनि थियूं पैसा खाइनि था हे ख़र्च थिए थो काज जेॾो ख़र्च थिए थो इहो एतिरो ख़र्च मोहबत में ऐं जेकी मोहबत करे जंहिंसां इहे अखरनि मदीने वारे मीर जा आलम वेठा आहिनि हाफ़िज़ वेठा आहिनि पुछो मदीने जे मीर फरमा अल मरउ मा मन अहब्बा जेकी जैसा मोहब्बत कंदो मदीने जे मीर फरमायो व क़यामत ॾींहुं वो उन सां गॾु हूंदो दिशान चवंदो त मूं ख़र्च कयो नमान भा चवंदो मूं ख़र्च कयो क़यामत ॾींहुं इहा हिकिड़ो रुपयो तव्हांजे कम में ईंदो अॼु मेरे जे रखी छॾियो ख़ैरुम मिम्मा यजमऊन रब क़ुरान में तो फरमाए जे तव्हांजे फज़ल थिए त गॾु करे न रखो तव्हांजे गॾु करण वारे पैसनि खां फलो पैसो उहा जेकी रब जी राह में ख़र्च कंदा आहियो सुभान अल्लाह जोर सां असी घणी पोड़ा आहियूं थकल आहियूं राति बि गॾु हुआसीं प्रोग्राम में 12 हिकु थियो वञे ॿ प्रोग्राम करियूं गला वेठल पोड़ा साड़ा माण्हू वरी तव्हां जेके आहियो न सर मुंहिंजी जान थी वियो सुभान अल्लाह वॾी करियो त पिंडा न भॼे शैतान भॼे असांखे सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजे हबीब जो शान पाण पियो क़ुरान पाक में बयान फरमाए ला तजअलू दुआ रसूल बता समझो मुझे दुआ मुझे रसूल जी दुआ बैनकुम का दुआ इबादुकुम बादा तव्हां दुआ घुरंदा आहियो ये दुआ तव्हांजे रसूल जी दुआ तव्हां जहिड़ी कान्हे का दुआ तहत खणंदा आहिनि त पोइ दुआ क़बूल थींदी आहे मुंहिंजो दिलबर उहा शान वारो आहे त बैतुल्लाह जी घुर पियो करे नमाज़ पियो पढ़े मस्जिद क़िबला ते